अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवार बाबाला मौजू गर्मी ऐं सर्दी दुख ऐं सुख तरतीब उभम अखर खे एकटियूं वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कावड़ महल हेठियूं चप हेठिए ऐं मठिए ॾंदनि जे विच में ॾियणु ॾाढो रंजीदा हुअणु अहिड़ो अंदाज़ ते ॻणती थियणु ज़मीन ते झुकी विहणु ॼणु गेडी थियणु ज़मीन ते झुकी विहणु ॼणु गेडी थियणु कंधु झुकाइणु ढहणु ॼणु मुंहुं भर किरणु वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कावड़ महल हेठियूं चप हेठिए मथे ॾंदनि जे विच में ॾियणु ॾाढो रंजीदा हुअणु अहिड़ो अंदाज़ ते ॻणती थियणु टोटो विझणु देवालो कढणु ऐं लाभ उपट कमाई टोटो विझणु देवालो कढणु ऐं लाभ उपट कमाई धिको खाइणु फटिजणु जहिड़ो बिल्कुलु कमज़ोर थियणु वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कावड़ महल हेठियूं चप हेठिए ऐं मठिए ॾंदनि जे विच में ॾियणु ॾाढो रंजीदा थियणु अहिड़ो अंदाज़ ते ॻणती थियणु अहिड़े अंदाज़ ते ॻणती थियणु आमदनी ॼणु पखीअ जे पुराणे खंभ छणण बैदि आमदनी ॼणु पखीअ जे पुराणे खंभ छणण बैदि वरी ताज़ो तवानू नऊं ॼावल खंभ फुटणु वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कावड़ महल हेठियूं चप हेठिए ऐं मठिए ॾंदनि जे विच में ॾियणु ॾाढो रंजीदा थियणु अहिड़े अंदाज़ ते ॻणती थियणु तोब अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन तूब इलैह तोब अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन तूब इलैह ॼणु कंहिं ईंदड़ हादिसे लाइ बेआरामी थियणु वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कावड़ महल हेठियूं चप हेठिए ऐं मठिए ॾंदनि जे विच में ॾियणु ॾाढो रंजीदा थियणु अहिड़े अंदाज़ ते ॻणती थियणु कंहिं ॻाल्हि ते ॼणु सब्र तहमुल न करणु कंहिं ॻाल्हि ते ॼणु सब्र तहमुल न करणु वाह सभु सणायूं थियणु के भलायूं थियनि जहिड़ो किरशमूं थियणु जहिड़ो को किरशमूं थियणु वाह कंहिं ख़ूब चयो आहे। कावड़ महल हेठियूं चप हेठिए ऐं मठिए ॾंदनि जे विच में ॾियणु ॾाढो रंजीदा थियणु अहिड़े अंदाज़ ते ॻणती थियणु।